नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। अवां खे राणीपुर का ख़बर ॾींदा आहियूं त राणीपुर भरिसां कुंभ थाणे जी हद ॻोठ गौस बख्श शेख जे रवासी बोरियत नौजवान नदीम अली शेख नेशनल प्रेस क्लब राणीपुर पहुची एहतजाज कंदे चयो आहे त 2 साल अॻु मूं ॻोठ अब्दुल करीम सोलंकी जे रवासी व्याजी आशिक अली सोलंकी खां अमर जी दवा कराइण जे लाइ 30,000 रुपया व्याज ते वरिता हुआ, जंहिं मां उनखे 65,000 रुपया ॾेई चुको आहियां। अञा बि हू 2,11,000 व्याज घुरी रहियो आहे। हर रोज़ मुंहिंजे दर ते ॾुआरी क़िस्म जा माण्हू वठी धमकियूं ॾेई रहियो आहे त पैसा ॾे न त तोखे ऐं तुंहिंजे घर वारनि खे क़त्ल कराए छॾींदासीं। हिन चयो त मां ग़रीब मिस्किन माण्हू एतिरो पैसो किथां आणियां जो हिन खे ॾियां। हिन सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान, सिंध हाई कोर्ट, आर्मी चीफ ऐं SSP खैरपुर SHO कुंभ खे अपील कई त मुंहिंजी बाअसर व्याजी मां जान छॾाए मूंखे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।